Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. पानी प्रीत ए मानक नहीं अकेलो तू कुजा वेठो कर अम्मा तो की रानी वारन के मुझे शादी जी मोकल को दिनी आ तू कुजा कया आउंदी है तू कम मछी त नहीं जो आउ तो के रदे खाई वना हा न को तुजो भा थियो नहीं तुजो पी रयो पाण न गोठ में पाण बह जायफाऊ की रहंदी आई केंजे आसरे रहंदी अम्मा जेकने माणक के मुझे पेरी शादी जी खबर पई जी वई तो पो अल्लाह कंदो हुन के तुझी पहली शादी जी खबर कोन पवंदी आई तवा पाण में भई खुश हुंदो अलाए को मुके ॾाढो बो लगी रयो आहे मुके ये लगे तो हाजी साहब जो पाछो हर वक्त मुझे पोया लगी रयो आहे तो जख में भी हाजी साहब के राजा अज का पोपनी जमानत हुन जालिम जो नालो न वठ जा हक अल्लाह हक बाबा दे वञो खेर अल्लाह जे नाले बाबा राजा मां वनी फकीर के बाट अल्लाह जो कुछ दही थी अचा अल्लाह जो हुकुम सा मन को तुने भलो भाग थे फकीर साईं दुआ कजो त असाने घर ता दुख जा डमर लहन असा ॾाढो लोड़ियो आहे बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह मौला साईं तवा जी रोजी में बरकत कंदो बाबा अमड़ परेशान न थियो बाबा मौला कंदो तवा जे घर में सदाई खुशियां ही खुशियां हुंदियूं फकीर साईं अल्लाह साईं तुझी दुआ कबूल कंदो मौला साईं खुश कंदो बाबा इहा ही फूके शाह फकीर जी दुआ थो बाबा हक अल्लाह हक हक वच्ची है अबे अम्मा के कौन वठी है मुझे देखे भी कौन वठी है तूफान दो नहीं बसंत Halo Betty. सोते मामन जी कुल्ली सोते
कहरी तो ना है मेरो। वरी कुजा जो मांगर सेठ रात पांचो माल सां भरल बेड़ो पकड़जी पयो है। मांगर सेठ यो तो कम डाटो खराब थी वियो। पर या जुरत कई के मुखे लगे तो मेरो या हरकत यो इंस्पेक्टर जमाल ही करे सके था। मांगर सेठ इंस्पेक्टर जमाल जो पानी में वने कूदा मेरो हर कहीं के पांचे पेट जो सूरा है। हर को जे तो बस रातों रात अमीर थी वञा। पर मुझो नालो भी मांगर आहे। मुझो जै हिक होड़ो फियो ता उनजी जाइ ते 10 होड़ा फिरंदस। वो भली जो इंस्पेक्टर जमाल पानी ते अची पेरा खणे। मांगर सेठ हुकम कर त हाणी वनी समुंड में होड़न जी लाइन न लगाए छड्या। राजा अज जड़ो कर दुखनी बुखुन जा सभई दरिया पार करे पंहिंजी मंजिल ते पहुतो आया। राजा अज तोखे पंहिंजी कुंवार जे रूप में ॾिसी ॾाढो खुश थियो आहियां। तू ॻाल्हाए कोन थी, ॻाल्हाए ऐं मूंखे सुणाए त तोखे खुशी थी आहे की न। हाँ माणिक मुखे भी जाम खुशी थी आहे। पर माणिक मुझी अम्मा किथे आहे? तुझी अम्मा भी हाणे हिते पंहिंजे घर आहे। उत हाणे कुजा रखियो आहे जो उत रहंदी। हाणे तूं तुझी अम्मा जो खुटको न कर। तुझी अम्मा के हाणे आऊं पियो खाराईंदसि। आंखे मुझी अम्मा जी पारत हुजे। राजा तुझी अम्मा मुंहिंजी अम्मा आहे। बस हाणे तू मुंहिंजो उल्को न कर। हाणे सभई लुड़ लही वेंदा। राजा हाणे आऊं होड़े ते भी कीन वेंदुसि। हाणे सॼो ॾींहुं वेठो तोखे ॾिसंदसि। जेकॾहिं मूंखे एॾो ॾिसंदे त तुंहिंजी दिलि भरिजी वेंदी माणिक। पोइ त तूं मूंखे छॾे होड़े ते हलियो वेंदे। न राजा तो मां हाणे कॾहिं बि दिलि कोन भरबी। ईअं सम्झ त तू ही आऊं हाणे दरियाई समुंड आहियूं ऐं दरियाई समुंड हमेशा गॾु गॾु हलंदा आहिनि। तुंहिंजो मुंहिंजो रिश्तो रूह जो रिश्तो आहे। राजा तू कंधे हेठि करे को वेठी आई? ए कंध मथे कर त मां तोखे ॾिसां। राजा कुजा थियो राजा तोखे? तू ठीक त आहीं? मां ठीक आहियां माणिक। अब्बा कुजा थियो? राजा जी तबीयत खराब थी गई है। तू अबे के जो तो डॉक्टर के कोठे अचे। आओ आओ। माझी वो माझी वो माझी वो माझी वो। ये तो तीना साहिब तुंहिंजी साहिबी अजब किथे सू न बड़ी पताल में पेण तारी तू जेकर अची मोटे में मानला जेके मुंहिंजी सान जान सो तारी तके तुंहिंजे कुतुब जे लती बचे तो कमी काने अदल छुटा आना को फेरो के फसल जो। रानी तुम माण का राजा बेड़ी गजी वनी अस्पताल में सही समझाए सकंदी है। माणिक पी जेकर तू भेड़ो हली हां तो सुठो थे हां। ए हां वांदो की ना आया। आज एनजीओ वाला आइंदा ए सामान वराइंदा। हां उलामी ठीक है बाप तू भली एनजीओ वाले दे कुछ ना कुछ जुड़ी पवंदो। आऊं अम्मा भेड़ो वठियो तो वञा। अल्लाह खैर कन।
ठीक है पुत्र। असांजे हिन इदारे अवां जहिड़नि गरीब कपड़ा फाटल ऐं ॾुतड़ियुनि माण्हुनि लाइ हमेशह सोचो आहे। असांखे ख़बर आहे त वॾनि ठेकेदारनि जो बूलो दरिया खे नक में नथ विझी रहियो आहे ऐं असांखे इहा बि ख़बर आहे त असांजे टिमर जा ॿेला कटे इंडस डेल्टा खे कीअं ख़तमु कयो पियो वञे ऐं असांखे इहा बि ख़बर आहे तव्हांजे झुगियुनि में लाइट बि कान्हे। असांखे ख़बर आहे त अवां माण्हू ऊंदाहियुनि में ज़िंदगी कीअं था बसर कयो। राति ॾींहुं महिनत करण खां पोइ असांजो ही इदारो कामयाबु वियो आहे ऐं तव्हांजे लाइ हिकिड़ो बहितरीन प्रोजेक्ट खणी आया आहियूं। असां उन लिस्ट मुताबिक़ घर घर रोशनी पहुचाइण था चाहियूं। सेठ अॼु आउं मूंखे अहिड़ो फासाए था कम में जो बस। अरे मुंशी कुजा थियो? सेठ अॼु एनजीओ वारा आया ॻोठ में, सभिनी खे पे सामान विरायूं ॻोठ जे सभिनी माण्हुनि खे। आउं पे जे उते हुजां त कुझु ॿुहारे अचां न। अरे छॾ हिन एनजीओ वारनि जी पचर। अॼु राति इंडिया मां पंहिंजा 2 होड़ा अचनि पिया। तोखे जेको माल घुर्जे खणी लाइजां। आउं भला कॾहिं तोखे कुझु चयो आहे छा? सेठ आउं मूंसां हिसाब नाहे कयो। पोइ तूं फिक्र को थो करी? तूं हिते वेही मुंहिंजो कारोबार संभाल। तोखे जेको कुझु घुर्जे खणी लाइजां। आउं तोसां हिसाब कोन कंदुसि। इहा त अव्हांजी महिरबानी सेठ। त ठीकु आहे, तूं हिते इहो कमु छॾाए वठि त आउं वञी कंहिंसां मिली मोटी थो जाऊं। वांगर सेठ न धर्म न वीरू, मुंहिंजो नालो नीरू, अख जो काणू इन तर जो राणू। राणी तू जीअं शहर खां आई आहीं ए घुमाई वेठी आहीं, ख़ैर त आहे न? ईअं सम्झ त ख़ैर ई कीनी। कुझु थियो आहे? हाणे तोखे सुणाए कहिड़ी पंहिंजे मुंहं में धूड़ पायां। मूंखे सुणाए त सही, मसालो कहिड़ो थियो? तूं माण्हू खे कीन सुणाइजांइ, मूं बि माण्हू खे कीन सुणायो आहे। त कुझु राजा पेट सां आहे। 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 भगल होड़ियूं कंधीअ कुराड़ी, भुख जा वेला दुख जी दिहाड़ी। कहिड़ो माग मंज़िल कंहिंजी कोई न ॼाणे पंहिंजी पछाड़ी। हर को ॾिसंदे चूर तूं मांझी ओ मांझी ओ मांझी ओ मांझी ओ मांझी ओ। अचे काकी, काका चाय। या चाय वञी माणे रही मांखे प्यार जे तोखे अहिड़ा लक्षण सेखारिया हा। काकी कुजा थियो आ? धूड़ मुंह में पाए वरी बि मुखां थी पुछी ते कुजा थियो आहे चाची। जेकॾहिं तूं निभागी पेट सां हुई त मुंहिंजे माणे का मासूम सां तो अहिड़ो कलूर छो कयो? तूं कुजा लकायो असां खां? हां डॉक्टराणी त असांखे सभु कुझु ॿुधाए छॾियो। तूं मकर त केॾा थी ॼाणी? पंहिंजे मुंहं ते गांगी मले वरी ईअं थी रोई ॼण असां तोसां वॾा ज़ुल्म कया आहिनि।
असां त तोखे गरीब ऐं शरीफ समझो हुयो, पर तूं त वॾी अंदर जी पलीत निकती है। छोरी ॿुधाए, सच्ची ॿुधाए त तुंहिंजो उते हाजी साहब सां कहिड़ो चक्कर हो? काकी काकी हाजी साहब मूंसां शादी कई हुई। इहो तूं कूड़ थी ॻाल्हाई त हाजी साहब तोसां निकाह कयो हो, तुंहिंजो उन सां चक्कर हो। तूं पलीत आहीं, तंहिं करे असांजे घर जे कंहिं बि ठिकर घत न ला। जेसिताईं माणे को पुट अचे को फ़ैसिलो कयूं, तेसिताईं वञी अंदर मर, ॿाहिरि न निकिरजे। राजा, तो मूंसां ही कहिड़ो धोखो कयो, कहिड़ो कलोर कयो। राजा, तूं त चवंदी हुए तो मूंसां प्यार कयो। तुंहिंजे वञण पुठियां रातुनि जूं निंडियूं फिटायूं आहिनि, इंतज़ार में तड़ तकिया है। तो इहो सभु मूंसां कूड़ ॻाल्हायो। मुझे थोड़े ॾींहंनि जी जुदाई में तो वञी हाजी साहब जे फारम वसायो ऐं सुखनि में मूंखे विसारे पाण खे हाजी साहब जे हवाले करे छॾियो। राजा, तो मूंसां ज़ुल्म कयो आहे। माझी वो माझी वो माझी वो माझी वो माणक तूं जेको कुछ भी सुनियो आहे बिल्कुल सही सुनियो आहे। मूं तो तोखे चयो हुयो न त मूंसां शादी न कर, तूं शकुअ सां शादी कर। हाणे आऊं तुझे क़ाबिल ई न रही आहियां, आऊं हाणे गंदी ऐं मेरी थी वई आहियां, आऊं विञाइजी वई आहियां। पर माणक तूं मुझी की न सुनी। तो यो मुख कॾहिं ॿुधाए तुंहिंजो कंहिं ॿिए सां। माणक मुंहिंजो ॿिए कंहिं सां बि ग़लति चक्कर की न थियो आहे। पेट जी बुख ऐं मांगण जो भाव, अम्मा ऐं अबे मूंखे हाजी साहब जे हवाले करे छॾियो। हाजी साहब मूंसां निकाह कयो हुयो, शादी कई हुई मूंसां। तूं कूड़ थी ॻाल्हाए। हाजी साहब तोसां निकाह की न कयो, तो पाण हुन सां। न माणक न, तूं मूंते ग़लति इल्ज़ाम न हण। ऐं इन दरिया जो कसम खाई थी चवां माणक त मुंहिंजो इन हाजी साहब सां को बि ग़लति चक्कर न हुयो। दरिया जो कूड़ो कसम न खण। असांजो दरिया अॻे तबाही बर्बाद आहे। माणक मूंखे तुंहिंजे सिर जो कसम आहे। जेकॾहिं तोखे मूं ते यकीन न आहे त तूं हाजी साहब जे नौकर बुले खां पुछी ॾिस। न, हाणे मूंखे को बि एतबार कोन्हे। मुंहिंजी दिलि जो जोहार टुटी चुको आहे। हाणे मुंहिंजे लाइ हर तरफ़ रुगो भॻी ई भॻी आहे। माणक भॻी त मुंहिंजे लाइ आहे। आऊं औरत आहियां, ग़लति या सही। जेकॾहिं को बि टिको लॻी वञे त उन औरत जी ज़िंदगी मां भॻी टुटंदी ई न आहे। तूं हितां हली वञ, कि तुंहिंजे पोयां हाजी साहब जो पाछो नज़र अची रहियो आहे। चल को इन हाजी साहब खे नांग सुंघे वञे जे मुंहिंजी ज़िंदगीअ में हेॾो वॾो तूफ़ान आणे छॾियो। तूं अञा बीठी को आहीं? हली वञ हितां, हली वञ। सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अलाए कहिड़ो वाह वरियो। ए न अचना न वञणा माण्हू अॼु असांजे फार्म ते। भुला, ए आऊं तोखां कुझु पुछण आयो। ए कुझा तो पुछी मणक। भुला, मूंखे इहो सुणाए त हाजी साहब राजा सां निकाह कयो हो की न? ए हाजी साहब ऐं राजा सां निकाह?
ए हाजी साहब एतिरो चरियो कीने जो ढोरे जी डांगरी सां कुंडो विझे। ए हाजी साहब भले पर जो भलो माण्हू आहे भलो। ए उन वटि त सऊदीअ में अलाए केतिरियूं शहजादियूं वेठियूं आहिनि। तो जो मतलब है तो हाजी साहब राजा सां निकाह कीने कयो? ए न मणका न, बाक़ी राजा कमकार लाइ हाजी साहब जे बंगले ते ईंदी हुई। ए वधीक अल्लाह साईं जाने, ए पाण खे वधीक ख़बर कीने। ठीक है बोला, चलो। मुझे न मार, माणक खुदा जे वास्ते मुझे न मार। मुझे हथन के ॾिस माणक। राजा तो मुसा धोखो कयो आ, मां तोखे कीन चढ़ींदुसि। न माणक न, आऊं तोसां धोखो कीन कयो आ, मुझे यकीन कर माणक। न तू काई आई, तू पलीत आई, तू इन दरिया जी कंदी ते रही, इन दरिया के पलीत कयो आ। न माणक न, आऊं पलीत कीन आया, मुझे यकीन कर माणक। आऊं तुझी आया, आऊं पलीत कीन आया माणक, मुझे यकीन कर। तू पलीत आई, ऐं आ जाओ इन दरिया जी पलीताई के खत्म करोस। दुख जा वेला दुख जी दिहाड़ी। नानका सोचर आऊं तो इते कौन हुयसि, तू तो इते हुए। भला तो कॾहिं ॿुधो तो हाजी साहब राजा सां निकाह कयो आ? नानका मां अलाह खे हाज़िर नाज़िर थी चवां थो त मूं अहिड़ी ॻाल्हि कीन सुनी आहे। मूंखे त ठहियो ॻोठ जे कंहिं बि माण्हू खे हिन बारे में ख़बर कान्हे। सब ईअं था चवनि त राजा जो हाजी साहब सां निकाह थियो ई कीने। पोइ राजा कुझा थी चवे? राजा चए थी त मुंहिंजो हाजी साहब सां निकाह थियो आहे। जे हाजी साहब जो राजा सां निकाह थिए हा तो हाजी साहब राजा के हिते कखन में छॾे कीन वञे हा? बराबर, जे हाजी साहब निकाह करे हा त ईअं कीन छॾे हा? या त हाजी साहब हुनखे पाण भेड़ो वठी वञे हा, या त बंगले ते शहजादी करे विहारेसि हा। में नथो अचे त मां पुछा के। तो हाजी साहब जे बंगले वारे नौकर खां पुछियो आहे? हा पुछियो आहे। ये भी चवनि था त असांखे शादी जे बारे में का ख़बर कोन्हे। नानका एड़ा वॾा माण्हू हर साल हिते शिकार करण लाइ ईंदा आहिनि, उहे रुगो तितर ऐं तलूर जो शिकार कीन कंदा आहिनि। हा सोचे राजा बि जहिड़ो कर हाजी साहब जो शिकार थी वई आहे। पर नानका राजा वरी बि तोसां घणो प्यार थी करे। जेकॾहिं प्यार करे हा त मुंहिंजो इंतज़ार करे हा। ॿाहिरि जॾहिं मोटा हा हुन हाजी साहब जा बंगला माड़ियूं ॾिसी मूंखे विसारे छॾियो, मूंखे मारे छॾियो। नानका तूं हाणे कुझा सोचियो आहे? कुझा ॿुधायां, सम्झ तो मुंहिंजो होड़ो हिकु दफ़ो ॿीहर विच समुंड में फासी पियो आहे। हाणे ड्रामा सीरियल पाणी ऐं प्रीत जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो Sin TV HD ड्रामा।